बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, जेकब न्यूज़ जी रमज़ान स्पेशल ट्रांसमिशन में भलीकार। नाज़रीन, रमज़ान पाक जूं रहमतूं बरकतुनि जो नुज़ूल उन जो सिलसिलो जारी आहे। अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में रमज़ान पाक जे भलारे महीने ते असां हिन मौक़े ते ॻाल्हाइण जे लाइ असां दावत ॾिनी आहे। अॼु पंहिंजे प्रोग्राम में अल्लामा मक़सूद अली डमकी साहिब खे, साईं जन मजलिस वहदतुल मुस्लिमीन जा मरकज़ी तर्जुमान आहिनि। साईं भलीकार था कयूं तव्हांखे असां पंहिंजे प्रोग्राम में। महिरबानी साईं। हिन माहे रमज़ान जे फज़ीलतुनि ते जेको आहे त अॼु असां ॻाल्हाईंदासीं। साईं, तव्हां रमज़ान जे ऐं रोज़े जे फ़ज़ाइल ते कुझु रोशनी विझंदा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरियां मां शुक्रगुज़ार आहियां अवां जो जेकब न्यूज़ जो जंहिं हिन अहम प्रोग्राम में मूंखे दावत ॾिनी। रमज़ान शरीफ़ अल्लाह जो महीनो आहे ऐं इंतिहाई बरकतनि वारो रहमतनि वारो महीनो आहे। सैयदुल अंबिया हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हिकु पूरो ख़ुतबो आहे रमज़ान शरीफ़ जी अहमियत जे बारे में, उनजी फ़ज़ीलतनि जे बारे में। फ़रमाईं त अय्युहन्नास क़द अक़बल इलैकुम शहरुल्लाहि बिल बरकते वर रहमते वल मग़फ़िरा। ऐं इंसानो, अल्लाह जो महीनो पंहिंजूं रहमतूं मग़फ़िरतूं बरकतूं खणी अवां ॾे अची रहियो आहे। साआतुहु अफ़ज़लु साआत, हिन जूं घड़ियूं सभिनी घड़ियुनि खां अफ़ज़ल आहिनि। अयामुहु अफ़ज़लुल अयाम, हिन जा ॾिहाड़ा साल जे सभिनी ॾिहाड़नि खां अफ़ज़ल आहिनि। व लयाली हे अफ़ज़लुल लयाली, हिन जूं रातियूं साल जी रातियुनि खां अफ़ज़ल आहिनि। फ़ इन शक़ी मन हुर्रिम ग़ुफ़रानुल्लाह फ़ी हाज़ा शहरिल अज़ीम, ही अज़ीम रहमतनि जो महीनो आहे, गुनाहनि जी माफ़ी जो महीनो आहे। बदबख़्त आहे उहो इंसान जेको हेॾे अज़ीम महीने में बि अल्लाह जी रहमत खां परे हुजे, अल्लाह जी मग़फ़िरत खां महरूम रहिजी वञे। उनखां पोइ फ़रमायूं त रमज़ान शरीफ़ अहिड़ो महीनो आहे जंहिंमें अवां अल्लाह साईं जा महिमान आहियो। अल्लाह मेज़बान आहे ऐं अल्लाह पूरी इंसानियत खे दावत ॾिनी आहे रोज़े जी सूरत में। रोज़ेदार अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो महिमान आहे। क़द दुईतुम फ़ीह इला ज़ियाफ़तिल्लाह, तव्हां अल्लाह जा महिमान आहियो ऐं अल्लाह रब्बुल इज़्ज़त तव्हांजो मेज़बान आहे। तव्हां ॾिसो त हूअं त केतिरियूं ई इबादतूं आहिनि जेकियूं असां पंहिंजी ज़िंदगी में अंजाम ॾियूं था। निमाज़ हिकु अज़ीम इबादत आहे, हज अज़ीम इबादत आहे। हर इबादत जो पंहिंजो हिकिड़ो हुस्न आहे ऐं उनजी ख़ूबसूरती आहे, उनजी ख़ुशबू आहे ऐं उनजा असरात आहिनि इंसान जी ज़िंदगी ते। लेकिन रोज़े जो इन सभिनी इबादतनि में हिकु मुनफ़रिद मक़ाम आहे। हदीस कुदसी आहे, सैयदुल अंबिया फ़रमाइनि था त अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो इरशाद आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त हदीस कुदसी में फ़रमायो, अस्सौमु ली व अना उज्ज़ी बिही, रोज़ो मुंहिंजे लाइ आहे ऐं उनजो बदिलो मां पाण ॾींदुसि। तव्हां ॾिसो न, नमाज़ हिकु अज़ीम इबादत आहे, लेकिन जॾहिं बदिले जी ॻाल्हि आई त अल्लाह साईं कुझु फ़रिश्तनि खे मुक़ररु कयो जेके उनजो बदिलो ॾियनि था। या फ़र्ज़ु कयो हज आहे त उनजो बदिलो ॾियण जे लाइ फ़रिश्ता मुक़ररु आहिनि। लेकिन रोज़ो उहो हिकु अज़ीम इबादत आहे जंहिंजो अल्लाह रब्बुल इज़्ज़त कंहिं फ़रिश्ते जे ज़िम्मे जेको आहे बदिलो न रखियो, बल्कि फ़रमाई त मां पाण उनजो बदिलो ॾींदुसि। हैरत जी ॻाल्हि इहा आहे त कुझु आलिमनि अञा बि इन खां वधी करे हिन हदीस जो तर्जुमो कयो ऐं फ़रमायूं त अल्लाह साईं फ़रमायो आहे त अस्सौमु ली व अना उज्ज़ा बिही, इन जो मतिलबु आहे त रोज़ो मूं लाइ आहे ऐं मां पाण उनजो बदिलो आहियां। यानी जेको रोज़ायत आहे मां उनजो थी वञा थो। रोज़ायत जॾहिं मुंहिंजी मुहबत में, मुंहिंजे इश्क़ में, अल्लाह जी मुहबत में, ॾिसो न वॾी ॻाल्हि आहे जो तव्हां खाइण पीअण बंदि कयो था, तव्हां जेको सख़्तु गर्मी जे अंदरि ज़रूरत हुजण जे बावजूदु, गर्मी हुजण जे बावजूदु, पघर वहण जे बावजूदु, जॾहिं असां अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी मुहबत में, उनजे इश्क़ में बुख उञ इनखे बर्दाश्त कयूं था त अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन जे लाइ फ़रमायो त मां उनजो बदिलो आहियां। यानी उहो अल्लाह जी मुहबत उन इंसान सां मख़सूस थी वञे थी। हू अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे एतिरो वेझो हलियो थो वञे जो अल्लाह जो महबूब बणिजे थो इंसान जेको रोज़ो रखे थो। रोज़े जा रमज़ान पाक में जीअं 3 अशरनि में जेको आहे हिकिड़ी तक़सीम थियल आहे। पहिरियों अशरो असांजो पूरो थियण वारो आहे ऐं ॿियो अशरो शुरू थियणु, उन ते थोरी रोशनी विझंदा। साईं, जेके रमज़ानुल मुबारक आहे, अज़ीम महीनो आहे। हिन जे अंदरि जीअं त मां बयानु कयो, रहमतनि जो महीनो, मग़फ़िरत जो महीनो आहे। जेको अशर मुहर्रम हिन जा रमज़ानुल मुबारक जा आहिनि उहे उनजी अहमियत जे एतबार सां आहिनि। हदीस पाक में आहे त रजब ऐं शाबान जो महीनो बि हिकु हक़ीक़त में रमज़ान मुबारक जी तयारी जे लाइ आहे। त मां रमज़ान में
ॾिसो न, असांखे जॾहिं को इंसानु दावत कंदो आहे, फ़र्ज़ु कयो कंहिं सरदार जी असां दावत में वञूं था, या को वज़ीर मुशीर असांखे दावत करे थो त तड़ कयूं था, भला कपिड़ा पाऊं था, उन खां बाद में पाण खे एहतमाम कयूं था, त अल्लाह जो जॾहिं इंसानु महिमान बणिजे थो त हू त बादशाहनि जो बादशाह आहे, त इंसान खे उन जा आदाब जेके आहिनि उहे ज़रूरु ज़हन में रखणु घुरिजनि। इहो सोचणु घुरिजे त मां अल्लाह जो महिमान आहियां ऐं अल्लाह साईं मुंहिंजो मेज़बान आहे, इन जे लाइ उनखे पूरी तरह सां तयारी करणु घुरिजे। तव्हां ॾिसो त जेकियूं असांजूं किताबूं आहिनि हदीस जूं ऐं मुनाजात जूं दुआउनि जूं किताबूं आहिनि, माह मुबारक रमज़ान में इमाम ज़ैनुल आबदीन अलैहिस्सलाम जे लाइ रवायत आहे त राति जो पहिरियों हिसो जेको आहे उहो नमाज़ूं पढ़ण में इमाम आली मक़ाम सर्फ़ कंदा हुआ, मसरूफ़ रहंदा हुआ, ऐं जॾहिं पोयों हिसो राति जो ईंदो हो, यानी अधु राति खां पोइ वारो जेको हिसो हूंदो हो, इहो मुनाजात में ऐं अल्लाह रब्बुल इज़्ज़त सां दुआ जे अंदरि मसरूफ़ थींदा हुआ। ऐं उहा हिकु दुआ लॻभॻि को 1.5 खां 2 कलाकनि जी पीरियड जी हिकिड़ी दुआ आहे, जेकी बाक़ाइदा तारीख़ जी किताबनि में, हदीस जी किताबनि में, रवायत जी किताबनि में मौजूदु आहे। दुआउनि में मफ़ातिहुल जिनान हिकु तमामु वॾी असांजी दुआउनि जो मजमूओ, जेको हिकिड़ो चई सघिजे थो त इल्म ऐं इरफ़ान जो समुंड आहे, उन जे अंदरि मां जुमिला 2-3 उन मां पढ़णु चाहियां थो। इमाम आली मक़ाम जेको माह रमज़ान में दुआ घुरंदा हुआ, उनमें फ़रमाइनि था त ऐं मुंहिंजा परवरदिगार, ऐं मुंहिंजा रब, इन्नी बिल बुकाए अला नफ़्सी, मूंखे पंहिंजे गुनाहनि ते रोहण जी तौफ़ीक़ अता कर, छो त हीउ मुबारक महीनो आहे जंहिंमें इंसानु पंहिंजे गुनाहनि जे मथां ॻोढ़ा वहाए। हदीस पाक में आहे, नबी सरदार फ़रमाइनि था त अल्लाह रब्बुल इज़्ज़त खे काइनात में सभ खां वधीक 2 क़तरा पसंदि आहिनि। हिकु उहो खून जो क़तरो जेको अल्लाह जी राह में जहाद जे अंदरि ज़ालिमनि सां विढ़ंदे इंसानु वहाए थो, ऐं ॿियो उहो ॻोढ़ो ऐं उहो जेको आहे जेको गुनाह खां ऐं ख़ौफ़ ख़ुदा खां इंसानु वहाए थो, उहो निदामत वारो अल्लाह साईं खे तमामु घणो पसंदि आहे। नबी सरदार जे बारे में आहे, सैयदुल अंबिया, जॾहिं आख़िरी अशरो थींदो रमज़ानुल मुबारक जो, त फ़रमाईंदा हुआ घर में त मुंहिंजो बिस्तरो वेढ़े रखो, हाणे हीअ 10 रातियूं मूंखे सुम्हणो न आहे, यानी आख़िरी 10 रातियूं मुकम्मल तरह सां जेको आहे उहो क़यामुल लैल जे अंदरि गुज़ारींदा हुआ। सॼी राति जेको आहे उहो अल्लाह जी इबादत ऐं बंदगी में, ऐं सुम्हण जे लाइ ॾींहं जे वक़्त ते जेको आहे पंहिंजो वक़्तु मुक़ररु कंदा हुआ, ऐं इहो ई तरीक़ो जेको आहे औलिया इलाही जो रहियो। ऐं मां जीअं त अर्ज़ु कयो मां त सैयदुल अंबिया उन जे अंदरि हीउ जुमिलो फ़रमायो त फ़इन शक़ी मन हुर्रिम गुफ़रानुल्लाह फ़ी हाज़र शहरिल अज़ीम, बदकिस्मत आहे उहो इंसानु जेको रमज़ान जे महीने में बि जंहिंजी मग़फ़िरत न थी सघे। हदीस में आहे त वरी पूरो साल उनजी बख़्शिश जो को बि इम्कान न आहे जे रमज़ान में उनखे बख़्श न कयो वञे। एतिरे हद ताईं जो वरी अगरि को बख़्शिश थिए त वरी 9 ज़ुल्हज ते अरफ़ात जे ॾिहाड़े ते, जेको अरफ़ात जो ॾिहाड़ो, अरफ़ा जो यौम अरफ़ा जंहिंखे असां चवंदा आहियूं, उन ॾींहं ते वरी माना साल में हिकिड़ो ॾींहुं आहे चांस उनखे जो अगरि थी सघे त को मग़फ़िरत ते। बाक़ी रमज़ान जो पूरो महीनो जेको आहे उहो बरकत, रहमत ऐं मग़फ़िरत जो महीनो आहे। माना अरफ़ात जो सिर्फ़ु हिकिड़ो ॾींहुं आहे, रमज़ान जा 30 रातियूं असांजे लाइ बख़्शिश। बेशक। ऐं जेको मग़फ़िरत जो जेको अशरो शुरू थिए थो, त उन जे हवाले सां तव्हां कुझु रोशनी ॾियो साईं। उन में ॾिसो, हिकु त शब क़दर जेको आहे उहो इन्ही रातिनि में ई आहे। नबी सरदार जो जेको फ़रमान आहे उन में त आख़िरी अशरे जूं जेके 21 रातियूं आहिनि, इन जे अंदरि तव्हां शब क़दर खे तलाश कयो। रवायतनि में आहे त जॾहिं सवाल कयो वियो सैयदुल अंबिया खां या अहले बैत अतहार खां, मौला अली मुश्किल कुशा खां, मुख़्तलिफ़ माण्हुनि जेको आहे पंहिंजे दौर में, त साईं तव्हां ॿुधायो त कहिड़ी राति शब क़दर आहे? फ़रमायूं त 19 जी राति शब क़दर थी सघे थी, 21 जी राति शब क़दर थी सघे थी, 23 जी राति थी सघे थी, 27 जी राति थी सघे थी। हालांकि हू ॼाणनि पिया त असली शब क़दर कहिड़ी राति आहे। जॾहिं हिकमतुनि जो सुवालु पुछियो वियो त इन में फ़लसफ़ो कहिड़ो आहे जो तव्हां मतिलबु 4 रातिनि जे अंदरि जेको आहे इंसाननि खे, फ़रमायूं त अल्लाह रब्बुल इज़्ज़त चाहे थो त बाना मुंहिंजा वधि में वधि इबादत कनि। अगरि हिकिड़ी राति मुक़ररु थींदी त बाक़ी रातिनि खे माण्हू नज़रअंदाज़ कंदो। लेकिन हीउ पूरो अशरो, मां अर्ज़ु कयो त आख़िरी जेको अशरो आहे उन जी अहमियत ऐं अज़मत बाक़ी ॾिहाड़नि खां, बाक़ी रातिनि खां तमामु वधीक आहे। जीअं त अल्लाह रब्बुल इज़्ज़त पाण फ़रमायो त इन्ना अंज़लनाहु फ़ी लैलतिल क़द्र, असां क़ुरान पाक खे क़द्र जी राति में नाज़िल कयो, ऐं क़द्र जी राति आख़िरी अशरे में आहे। उन खां अलावा जेतिरियूं आसमानी किताबूं आहिनि, यानी इंजील माह रमज़ान में नाज़िल थी, ज़बूर माह रमज़ान में नाज़िल थी, तौरात माह रमज़ान में नाज़िल थी, क़ुरान शरीफ़ माह रमज़ान में नाज़िल थियो। जी एतिरो त मुक़दस महीनो आहे त जेको बि अल्लाह रब्बुल इज़्ज़त जॾहिं बि इंसाननि सां कलाम कयो त उन जे लाइ हिन मुबारक महीने खे मुंतख़ब कयईं जेको रमज़ान मुबारक जो महीनो आहे। सही, वॾी महिरबानी तव्हांजी अलामा साहब। नाज़रीन, रमज़ान पाक जे भलारे महीने में असांखे जेतिरो बि थी सघे हिन जे अफ़ादियत, हिन जे फ़ाइदनि मां जेको आहे त मुस्तफ़ीद थियणु घुरिजे। असां हिन प्रोग्राम में फ़िलहालु एतिरो ई।
ईंदड़ प्रोग्राम लाइ ॾींदा इजाज़त पंहिंजे मेज़बान सैयद ज़मीर आलम खे। अल्लाह हाफ़िज़।